हुकूमत नौजवान कारोबारी माण्हुनि लाइ वज़ीर आज़म जी बिना व्याज ऐं रियायत वारी कर्ज़ स्कीम खे ॿीहर शुरू करण जो ऐलान करे छॾियो आहे। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि हिन स्कीम तहत 3 मुख़्तलिफ़ स्लेब तहत 75 लख रुपयनि ताईं कर्ज़ रियायती व्याज जी शरह ते वधि खां वधि 9 सालनि जे मुदे लाइ ॾिनो वेंदो। प्रोसेसिंग जो मुदो 45 ॾींहं खां न वधंदो, जॾहिं त स्कीम में चोथों हिसो औरतुनि लाइ रखियो वियो आहे। मुस्लिम लीग नून जी हुकूमत हिन स्कीम खे प्राइम मिनिस्टर्स यूथ बिज़नेस एंड एग्रीकल्चर लोन स्कीम जो नालो ॾिनो आहे। अॻूणे हुकूमती दौर में हिन स्कीम जो नालो प्राइम मिनिस्टर्स कामयाब जवान यूथ इंटरप्रीन्योरशिप स्कीम रखियो वियो हो। हिन स्कीम खे 1 जुलाई 2022 ते आरज़ी तौर ते मुअत्तिल कयो वियो हो। नोटिफिकेशन मूजिबि पाकिस्तान जा उहे सभु शहरी हिन स्कीम मां फ़ाइदो खणण जा अहल आहिनि जेके क़ौमी शनाख्ती कार्ड रखनि था ऐं जिन जी उमिरि 21 खां 45 सालनि जे विच में आहे। IT ऐं ई-कॉमर्स बाबति कारोबार लाइ उमिरि जी घटि में घटि हद 18 साल हूंदी, जॾहिं त घटि में घटि घुर्बल तालीमी क़ाबिलियत मैट्रिक या उन जे बराबरि हूंदी। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk